ग़रीब अगर ऑफिसर जी दावत कंदो न तो ज़रूर एक गाल सोचींदो आहे, कहिड़ी त मां हिकिड़ो कमु कढंदोमांसि, पर हुनखे फ़ाइदो न पवंदो। अमीर जॾहिं के ऑफिसर जी दावत कंदो न त उहा सोच ज़रूर रखंदो आहे, मां हिन खां 2 कम कढंदुमि। हेॾे ॾिस तूं जाते फोकस रखी वेठो आहे उन जाइ ते पहिरियों मां बीठो। ॿुधई न, हाणे मुंहिंजी ॻाल्हि इन करण में फ़ाइदो छा आहे? मां भला माशरे खे त ख़राबु नथो कयां न, माशरे खे जागरायां थो। मुंहिंजा सुणा, मुंहिंजी ॻाल्हि में इहो फ़ाइदो आहे। जेको ग़रीब दावत कंदो त ऑफिसर खे चङी भली इज़त ॾींदो। वरी उन ग़रीब जे दिमाग़ में 2 ॻाल्हियूं ईंदियूं त इहे कहिड़ियूं? हिकु त मुंहिंजी पाड़े में इज़त थींदी, ॿियो जेको कमु नथो थिए उहो इन खां ई वठंदमि न। तुंहिंजो कमु थी वञे त मुंहिंजी मुंडी खे 9 टुकर न 48 टुकर कजांइ, कीमो करे छॾिजांइ हिकु महिल। यादि रखो, अमीर ऑफिसर खे खाराईंदो आहे न, उहो वरी कढणु ॼाणींदो बि आहे। पोइ छो न नाजाइज़ कमु हुजे, तूं जाइज़ कम जे लाइ केतिरी बि निवड़त कंदे न, आख़िर न थींदो अथई। छो त तूं पाण खे कुझु सम्झो ई न तूं अॻिले खे घणो कुझु करे वेठे। कयो एतिरी जेको पाण खे फ़ाइदो ॾेव। कर्ज़ खणी जल्दबाज़ी में अची हिन हुन जी दावत न कंदा कयो सो ख़ैरात कयो। ख़ैरात करे रब ज़ुल जलाल जी दरबार में पेश कर पंहिंजी दां। जेकॾहिं पूरी न थिए न, हाय मां केतिरा दफ़ा मां पंहिंजी मुंडी कटरायां तव्हांजी आॾो। छो मुंहिंजी मुंडी खे तव्हां ईअं करे छॾियो आहे? अमल कयो। ख़ुदा जो कसम मां तव्हांखे जागरायां थो। सोच उहा रखो जेका तव्हांखे कामयाबी ॾे। जे सोच में तव्हां पाण खे कुझु सम्झो ई न त पोइ उहा सोच कामयाबु न थींदी। त यादि रखो, आज़माए ॾिस। मां ग़लति ॻाल्हि कनि, ॾिस न कहिड़ो फ़ाइदो मां ग़लति ॻाल्हि कयां। दुनिया थी ॾिसे मूंखे, मां ग़लति ॻाल्हि न कंदुमि, हक़ सच ॿुधाईंदुमि। जेको कयो सो पंहिंजे फ़ाइदे जे लाइ, उहो बि रब जो ख़ैरु कयो। हिन हुन सां भलाई कयो, तव्हां सां पाण ई अज़ ख़ुदि भलायूं थींदी ईंदियूं। रख मन खे साफ़ त करे रब माफ़। अंदर में ज़ंग ॿारो रंग, रब न ॾिसंदो अथई। आज़माए ॾिस। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।